3 वोट हासिल कया। इन हिसाब से 41 वोट शमन अली मिराली वधिक हासिल करे ज़िले थरपारकर मीरपुर खास में कामयाबी माणी आहे। मिठीअ मां शमन अली ऐं मंजूर सखणे लाइ मिलियल कुल वोटनि जो तइदाद 240, जंहिंमां 130 शमन अली ऐं 110 वोट मंजूर सखीराणी हासिल कया। इन हिसाब से 20 वोट शमन अली वधिक हासिल करे मिठीअ मां कामयाबी माणी आहे। ज़िले मीरपुर खास रेलवे स्टेशन खां सिकंदर अली सोलंकी शमन अली मिराली लाइ हिकु तासुर लिखियो आहे त शमन अली मिराली जो पुरसोज़ आवाज़ ॿुधण सां दिलनि जा दर्द उथलियो पवंदा आहिनि। पुराणियुनि यादुनि जा अक्स अखियुनि आॾो अची वेंदा आहिनि। शमन अली मिराली ॻाइण जे लिहाज़ खां कंहिं जी नज़र में घटि छो न हुजे, पर सिंध में हुन जी पसंदि जो तइदाद लातइदाद आहे, जंहिं मोहबत जे मारल माण्हुनि लाइ दर्द जी दवा आहे। हा त साथियो, अचो त शमन अली मिराली जे आवाज़ में दर्द जे मारियल दिलुनि लाइ दर्द भरियो गीत ॿुधूं। मुंहिंजो सदाई दिल हिकिड़ो ॾींहुं हुईंदो तो वटि मुंहिंजो क़दुरु थींदो। संग दिल हिकिड़ो ॾींहुं हुईंदो तो वटि मुंहिंजो क़दुरु थींदो। हाणे आहे मूंखे ख़बर आख़िर कंदियूं आऊं असर रखूं में तूं वेठो आहियां मूं सां नींहुं निभाईंदे। हिकु ॾींहुं सुख सां की न सुनी सघंदे